जय झूलेलाल। झीलुनि ऐं पहाड़नि जी नगरी भोपाल मध्य प्रदेश भारत खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो दिलि जी गहराइनि सां स्वागत वंदन अभिनंदन थो कयां। अॼु मां तव्हांखे जंहिं ताबिंदा शख्सियत जी ॼाण ॾींदुसि उहे हिकु महान शिक्षाविद, साधु, संत ऐं हिंदुस्तान जी हिकु महान आत्मा हुआ जिन देश जे लाइ सभु कुझु त्यागे सिर्फ़ ऐं सिर्फ़ लोक कल्याण वास्ते पंहिंजी ज़िंदगी खपाई। समाज सुधारक अहिड़ा साधु टी.एल. वासवाणी साहब। प्रभु जी तुम हो मेरी पनाह, प्रभु जी तुम हो मेरी पनाह, आदि मध्य अंत तेरा और नहीं कोई मेरा। महान कर्मयोगी ब्रह्मचारी, हिकु महान सिंधी संत, वरिष्ठ साहित्यकार, मार्गदर्शक सिंधी दार्शनिक, आज़ादीअ जी अलॻि जॻाइण वारा, योग साधना जा निर्देशक, आध्यात्मिक गुरु, करुणा ऐं प्रेम जी मूर्ति, भगवान कृष्ण जा अनन्य भक्त, जीव दया जा सच्चा प्रचारक, आध्यात्मिक पुस्तक नूरी ग्रंथ जा रचयिता, सौंदर्य छॾे आत्मा सां साक्षात्कार कराइण वारा, मानव कल्याण लाइ समर्पित, अंग्रेजी ऐं कई विदेशी भाषाउनि जा जानकार, युवाउनि खे चरित्र निर्माण ही राष्ट्र निर्माण सां रूबरू कराइण वारा, सभी धर्मनि जो सम्मान कराइण वारा, विश्व धर्म सम्मेलन जा प्रतिनिधि, एशिया शांति सम्मेलन जा प्रतिनिधि, लोक कल्याण उपासक, अहिड़ा महान शिक्षाविद साधु वासवाणी जी। रोज कहते हो कल से प्रभु को याद करेंगे, रोज कहते हो कल से प्रभु को याद करेंगे, जो कल आंख ही न खुली तो क्या करोगे। शिक्षा के क्षेत्र जा अग्रज साधु वासवाणी जी जो जन्म 25 नवंबर सन 1879 हैदराबाद सिंध में थियो हो। उन्हनि जो पूरो नालो थांवरचंद लीलाराम वासवाणी हो। पिताश्री साधु वासवाणी खे थांवर चई सॾु कंदा हुआ ऐं उहे मां काली जा अनन्य भक्त हुआ। नंढपण खां ई थांवर जो व्यवहार शिक्षाविदनि वांगुरु हो। उन्हनि खे 8 साल जी उमिरि में ही ज्योति जोत जा दर्शन थी विया हुआ। खेसि पिताश्री जो नालो लीलाराम वासवाणी ऐं माताराम जो नालो वीरान देवी हो। मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, मुसीबत में हर वक्त मदद की है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। साधु वासवाणी साहब जी शुरुआती शिक्षा हैदराबाद सिंध में थी। वासवाणी जी नंढपण में हिकु बार स्कूल पिया वञनि त रस्ते में उन्हनि खे हिकु मांस जी दुकान नज़र आई त उन्हनि दोस्त खां पुछियो, हिन मांस लाइ त कई निरी जानवरनि खे कोसियो वेंदो हूंदो, मां हिन जो पुरजोर विरोध कंदुसि। भगवान इंसान खे रक्षक ठाहियो आहे, न कि राक्षस। हम किसी से वो नहीं छीन सकते, हम किसी से वो नहीं छीन सकते जो हम किसी को दे नहीं सकते। असां यदि कंहिं मरियल खे जियारे नथा सघूं त असांखे उनखे मारण जो अधिकार भी नाहे। हे रघुनंदन, मेरे दिल में आपका वास हो, भटकूं नहीं इस जग में, बस आपके चरणों का साथ हो। सन 1899 में साधु वासवाणी जी सिंध कॉलेज मां ॾाढे सुठनि नंबरनि सां डिग्री परीक्षा पास कई। उन्हनि खे स्कॉलरशिप भी मिली। डॉक्टर जैक्सन उन्हनि खे दोहरी फेलोशिप प्रदान कई। सन 1902 में उन्हनि एम.ए. परीक्षा पास कई। पास थियण जी ख़बर थांवर पंहिंजी माउ खे ॿुधाई। माउ ॾाढी ख़ुशि थी। उन्हनि चयो, मां पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे, तुंहिंजा पिता साहब त तोखे 11 वरहनि जी उम्र में ही असांखे छॾे विया हुआ। सभी करेंगे आपका सम्मान, बस आपको करना है भगवान झूलेलाल का ध्यान। थांवर माता खे चयो, माताराम, मां आज़ादी तो चाहियां, मां दुखी ऐं ग़रीबनि जी सहायता तो करणु चाहियां ऐं इहा सभु सेवा फ़क़ीर थी करे करणु चाहींदुसि। थांवर नंढपण में हिकु बार पिताश्री सां गॾु मां काली जे मंदिर विया हुआ। पंडित जी आरती खां पोइ सभिनी खे मांस जो प्रसाद पिया विराइनि। थांवर इहो प्रसाद वठण खां इनकार करे छॾियो। पिता साहब इहो ॾिसी ॾाढा नाराज़ थिया। पंडित जी चयो, तव्हीं गुस्सो न कयो, हीउ बालक वॾो थी करे विलक्षण बुद्धि ऐं दिव्य शक्ति वारो ठहंदो। प्रेयर इज अवर वायरलेस कनेक्शन विथ गॉड। भगवान सां ॻाल्हाइण लाइ इहो वायरलेस कनेक्शन आहे। थांवर खे जॾहिं बि एकांत मिलंदो हो, राति जो जंगल में वञी सिंधी कविताऊं, तकल्लुस ऐं भगवान कृष्ण जा गीत ॻाईंदा हुआ। हिकु बार जो किस्सो आहे, थांवर जा कुझु मित्र उन्हनि खे घुमाइण जो बहानो करे चंपाबाई जे कोठे ते वठी विया।
थांवर खे ख़बर न हुई कोठो छा थींदो आहे। उहे ॾाढा सादा ऐं सचा इंसान हुआ। उन्हनि चंपाबाई खे चयो, भेण तूं हिते छा कमु कंदी आहीं? तूं हिते भॻवान राम ऐं कृष्ण जो जाप कंदी कर। इहो ॿुधी चंपाबाई जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। उन्हनि चयो, अॼु ॾींहं ताईं मूंखे कंहिं भेण न चयो आहे। थांवर चयो, अच त ॿई मिली भॻवान जो जाप था कयूं। ना पैसा लगता है न खर्चा लगता है, ना पैसा लगता है न खर्चा लगता है, बस राधे राधे बोलिए, अच्छा लगता है। चङी देर थियण खां पोइ दोस्त थांवर खे ॾिसण चंपाबाई जे कोठे ते मथे चढ़िया। इहो त कमाल थी वियो, ॿई भॻवान जे जाप में लीन हुया। दोस्तनि थांवर खां माफ़ी घुरी, थांवर असांखे माफ़ कजांइ, असां ॾाढी वॾी ग़लती कई आहे। ॿी ॻाल्हि, थांवर पंहिंजी माउ वीरान देवी खे वचन ॾिनो हो त जेसिताईं तूं जीअरी आहीं मां फ़क़ीर न ठहंदुसि। सन 1903 में थांवर कलकत्ता कॉलेज में प्रोफेसर जी नौकरी कई। हाणे थांवर प्रोफेसर वासवाणी सॾाइण लॻा। छात्रनि जे विच में हू जल्दी ई मशहूर थी विया। सन 1908 में डीजे साइंस कॉलेज में प्रोफेसर के पद पे नियुक्त थिया। जरा देर ठहरो राम, तमन्ना यही है, अभी मैंने आपको जी भर देखा नहीं है। रविन्द्रनाथ टैगोर जी भी वासवाणी के बारे में काफ़ी कुछ ॿुधो हो। रविन्द्रनाथ टैगोर वासवाणी जी सां मिलण उन्हनि जे घर विया ऐं उन्हनि चयो त आपने शांति निकेतन की स्थापना कर शिक्षा के नए आयामों को पूरा किया है। वासवाणी साहब जे नंढपण में एक मास्तर उन्हनि खे चमाट हई हुई। तॾहिं खां उन्हनि जे मन में इहो हो कि मां अहिड़े शिक्षा संस्थान जी स्थापना कयां जंहिंमें कोई भी मास्तर छात्रनि खे मार न ॾे। ऐं साधु वासवाणी साहब रविन्द्रनाथ टैगोर साहब के इहो भी चयो कि तव्हां मूंखे प्रोफेसर न चओ। भरोसा कर तो ईश्वर पर, कभी धोखा नहीं होगा। जीवन बीत जाएगा, कभी रोना नहीं होगा। रविन्द्रनाथ टैगोर जी चयो, प्रोफेसर वासवानी जी, मैं चाहता हूँ छात्र किताबों की शिक्षा ही न लें बल्कि जीवों से भी प्यार करें और भौतिक ज्ञान के साथ आध्यात्मिक ज्ञान भी प्राप्त करें। वासवाणी जी वरी चयो, आप मुझे प्रोफेसर न कहें, मैं तो एक यात्री हूँ, प्रभु की खोज में आया हूँ। वासवाणी साहब कई विद्वाननि खे भी पढ़ियो, जंहिंमें प्रमुख रूप सां रामकृष्ण परमहंस, विवेकानंद जी, केशव नंद जी। थांवर जा वॾा भाउ श्री प्रहलादराय वासवाणी, नंढा भाउ ऐं भेनर सभई उन्हनि खे दादा सां संबोधित कंदा हुआ। जगत के रंग क्या देखूं, तेरा दीदार काफ़ी है, यूं भटकूं गर तो तेरे दर पे तेरा दरबार ही काफ़ी है। सन 1910 में भारत के प्रतिनिधि के रूप में बर्लिन में वेल्थ कॉमन जे कार्यक्रम में जिन चैन माण्हुनि खे घुरायो वियो हो उन्हनि में दादा वासवाणी भी हिकु हुआ। तंहिं वक़्तु उन्हनि जी उम्र 29 सालनि जी हुई। उते उन्हनि चयो, भारत विश्व का मार्गदर्शक है, जो प्रेम नहीं करता वह जी नहीं सकता। दादा वासवाणी जी एशिया जे शांति सम्मेलन जेको कोलंबो में आयोजित किया वियो हो उन में भी भेरो वरतो हो ऐं उते चयूं, मैं साधु संतों का विनम्र सेवक बनना चाहता हूँ। दादा कई विदेशी यात्राओं कयूं ऐं उते आध्यात्मिक उद्बोधन भी ॾिनो। फ्रांस, जर्मनी, इंग्लैंड सभिनी जगह दादा वासवाणी खे ॾाढो स्नेह ऐं प्यार मिलियो। देखन मेरे अवगुण प्यारे, दर्शन दीजे दीदार, अवगुण मेरे न कथिया, जैसे तारे बेशुमार। उन्हनि जो चवण हो, यश और ख्याति तो समुद्र की लहरों के समान है, जो आती हैं चली जाती हैं। व्यक्ति की कामनाएं ऐसे समा जाएं जैसे समुद्र में नदियां समा जाती हैं। भारत के भूतपूर्व राष्ट्रपति डॉक्टर राधाकृष्ण पंहिंजी कलम सां लिखियो आ, साधु वासवानी जी का जीवन अत्यंत सादगीपूर्ण एवं समर्पण से भरा है, मानव जाति के लिए एक अनोखा उदाहरण है। दादा वासवाणी जी सन 1912 में दयाल सिंह कॉलेज में प्राचार्य पद ते नियुक्त थिया। पोइ उन्हनि खे पटियाला जे महाराजा पटियाला कॉलेज में प्राचार्य पद जो आमंत्रण ॾिनो। वासवाणी साहब पोइ पटियाला अची विया ऐं उते प्राचार्य थिया। हर सांस में हो सिमरन तेरा, यूं ही बीत जाए जीवन मेरा। साधु वासवाणी जी खे पटियाला में सूचना मिली त मां बीमार आहे। पोइ उहे माउ वटि अची विया। माउ चयो, अखियूं बंदि थियण खां पहले हिकु बार तोखे ॾिसण पई चाहियां। मुंहिंजो थांवर सतपुरुष आहे, भॻवान जो सचो भक्त आहे। माउ जे देहांत खां पोइ साधु वासवाणी जी पटियाला कॉलेज खां इस्तीफ़ो ॾेई छॾियो
ऐं माउ खे ॾिनल वचन खां बि उहे मुक्त थी विया। हद तपे सो ओलिया बेहद तपे सो फीर, हद तपे सो ओलिया बेहद तपे सो पीर, हदवे तपे तिज़दा नाओ फ़कीर। माण्हू चवंदा आहिनि पैसो बचाए, माण्हू चवंदा आहिनि पैसो बचाए बुरे वक़्त में कमु ईंदे। मां चवंदो आहियां भॻवानु झूलेलाल ते भरोसो रख, बुरो वक़्तु ई कोन ईंदे। फ़क़ीरनि जी वेशभूषा पाए दादा वासवाणी जी रस्तनि ते निकिरी पिया। पंहिंजा सुठा वस्त्र ग़रीबनि खे दान करे छॾियऊं। न त वारनि ते कंघी कंदा हुआ, न ई उन्हनि खे खाइण पीअण जी चिंता रहंदी हुई। दादा रेल जे 3rd क्लास दॿे में सफ़र कंदा हुआ ऐं हमेशह उन्हनि सां गॾु दादा JP वासवाणी साहब गॾु रहंदा हुआ, जेके उन्हनि जा शिष्य हुआ। दादा ॿारनि खे हमेशह चवंदा हुआ, तुम भाग्यशाली हो, तुम भाग्यशाली हो जो तुमने ऋषियों की भूमि पर जन्म लिया है। ऐं युवान खे चवंदा हुआ, जवानों उठो जागो, तुम भारत की उम्मीद हो, गांव में जाओ, तुम्हें भगवान पुकार रहा है। नए युग का निर्माण करो, अपने चरित्र का विकास करो। दुनिया भली धिकारे दाता तू न धिकार जाए, मुक़द्दर मुंहिंजे जा मालिक बिगड़ी मुंहिंजी तूं बणाए जाए। जॾहिं बाल गंगाधर तिलक सिंध जे खालक ॾिने सभागृह में व्याख्यान ॾियण आया त उन वक़्तु कार्यक्रम में अध्यक्षता दादा वासवाणी जी ही कही हुई। सन 1928 में दादा वासवाणी जी इंडियन कल्चर सभा खे संबोधित कयो। सन 1933 में दादा वासवाणी जी छोकिरियुनि जी शिक्षा लाइ मीरा शिक्षा आंदोलन हलायो। भारत जा भूतपूर्व राष्ट्रपति ऐं विश्व जा महान विचारक ऐं तत्वज्ञानी डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली जॾहिं दादा सां मिलण मीरा भूमि आया तो उन्होंने चयो, यह स्थान मेरे लिए तीर्थ स्थल है और मैं एक यात्री के भाव से यहाँ आया हूँ। दादा वासवाणी जी भारत के महान पुरुष हैं जो लाखों लोगों का मार्गदर्शन कर रहे हैं। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है। सन 1931 कृष्ण जन्माष्टमी जे ॾींहुं उन्हनि सखी सत्संग में श्री होचंद माखीजाणी जी धीअ शांति खे दादा वासवाणी जी पंहिंजी धीअ घोषित कयो। दादा वासवाणी जी राति जो जंगल में वञी सिंधी कविताऊं ऐं नूरी तकल्लुस त ॻाईंदा ई हुआ ऐं दादा वासवाणी जी लॻभॻि 1000 किताबूं लिखियूं। उन में इंडियन एडवेंचर, माई मदरलैंड काफ़ी प्रसिद्ध थियूं। उन्हनि हिंदी, सिंधी, अंग्रेजी, जर्मनी जे अलावा कई भाषाउनि में किताबूं लिखियूं। 10 जनवरी सन 1948 में उहे हवाई मार्ग सां मुंबई भारत में अची विया। अॼु पुणे में उन्हनि जो ॾाढो वॾो आस्थान आहे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे। महात्मा गांधी भी दादा वासवाणी जी सां ॾाढा प्रभावित हुआ। उन्हनि जॾहिं यंग इंडिया अख़बार जो संपादन कयो तॾहिं पंहिंजे प्रथम अंक में मुख्य पृष्ठ ते दादा वासवाणी जो लेख प्रकाशित कयो हो। मुंबई में अखिल भारतीय जीव दया सम्मेलन जी रजत जयंती ते दादा वासवाणी जी खे सम्मान पत्र भेंट कयो वियो। हिन कार्यक्रम में डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित मदन मोहन मालवीय, सरोजनी नायडू ऐं देश जा कई महान विद्वान महापुरुष शिरकत कई। साधु वासवाणी साहब जे जीवन यात्रा जो अंत 16 जनवरी सन 1966 पुणे शहर में समाप्त थियो। रहमत जो तूं धणिया, रहमत जो तूं धणिया, रहमत अगर पुॼई त कजाए मुंहिंजा झूलण साईं, पर मूंखे नफ़रत सां न निहारजाए मुंहिंजा झूलण साईं। दादा वासवाणी जी जो जन्म ॾींहुं प्रत्येक वर्ष 25 नवंबर जे ॾींहुं अंतर्राष्ट्रीय मांस रहित दिवस जे रूप में सॼो भारत मल्हाईंदो आहे। उत्तर प्रदेश जे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ जी सख़्त आदेश ॾिना आहिनि त हिन ॾींहुं सभु मीट जूं दुकानूं बंदि रहंदियूं। भारतीय डाकतार विभाग जे फिलेटेलिक ब्यूरो पारां हिन महान शिक्षा शास्त्री ऐं मानववादी साधु TL वासवाणी जी स्मृति में 90वीं वर्षगांठ जे अवसर ते हिकु 20 पैसे वारी 26 नवंबर सन 1969 में हिकु डाक टिकली प्रथम आवरण दिवस विवरणिका जारी करे सॼे सिंधी समाज खे गौरवान्वित कयो आहे। अॼु साधु वासवाणी साहब जी स्मृति में कई देशनि ऐं भारत जे कई राज्यनि में शिक्षण संस्थान उन्हनि जे नाले जा हली रहिया आहिनि। सिलसिला मोहब्बत तो दोनों में है, सिलसिला मोहब्बत तो दोनों में है, हम सिंधी शख्सियत चाहते हैं और वो हमें। तव्हांखे सिंधी शख्सियत कार्यक्रम असांजो कीअं लॻंदो आहे असांखे ज़रूरु ॿुधाईंदा।
तव्हांखे यदि सुठो लॻंदो हुजे त हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकॉन दबाईंदा। मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047। अॼु हिन कार्यक्रम में बसि एतिरो ई। अॻिले एपिसोड में असां वरी तव्हांखे कंहिं नई ताबिंदा शख्सियत जी ॼाण ॾींदासीं। तेसि ताईं जय श्री झूलेलाल, जय श्री साधू वासवानी जी।